बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अवां ॾिसी रहिया आहियो टाइम न्यूज़ जो प्रोग्राम व्यूज़ टाइम। आवां यहाँ महताब अली नूर। नाज़रीन, छंछर जो प्रोग्राम कुछ अवामी मसइलनि जे हवाले सां ख़ासि तौर ते स्पेशल एडिशन करण जी कोशिशि कंदा आहियूं ऐं ॻाल्हि ॿोल जेका आहे उहा अवामी इशूज़ ते करण जी कोशिशि कंदा आहियूं। थी छा पियो? बेसिकली अव्हांखे यादि हूंदो त गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां अटे जी स्मगलिंग, अटे जे बहिरान ते त असां ॻाल्हि ॿोल कंदा रहिया आहियूं। सिंध हुकूमत पारां अटे जे बहिरान ते ज़ाब्तो आणण जूं कोशिशूं ऐं दावाऊं बि कयूं पियूं वञनि। ॿियो वरी सिंध जे अवाम खे ख़ासि तौर ते ग़रीब अवाम खे रिलीफ फ़राहम करण जे हवाले सां सस्ते अटे जा स्टॉल्स जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ शहरनि में लॻाया विया आहिनि। ॿुधायो इहो ई वियो आहे त उहे स्टॉल्स लॻाया विया आहिनि, पर अमली तौर ते हक़ीक़त इहा आहे त उन्हनि सस्ते अटे जे स्टॉल्स तां आम माण्हू खे, ग़रीब माण्हू खे अटो जेको आहे उहो 65 रुपया सरकारी अघ ते मिले कोन थो। अवाम जूं शिकायतूं इहे आहिनि त उतां बि अटो जेको आहे उहो मनपसंदि माण्हुनि खे मिले थो ऐं सॼो ॾींहुं लाइन में बीहण खां पोइ असांखे मजबूरन वापसि वञिणो पवे थो। अॼु वरी सूरत हाल कुझु अञा ईअं खणी चइजे त संगीन थी वई ऐं शिदत इख़्तियार करे वई। ख़ासि तौर ते ज़िक्र कयूं मीरपुर ख़ासि में, जिते सरकारी अटे जे स्टॉल ते तमामु घणी रश हुई ऐं उते सस्तो अटो ख़रीद करण जे इंतज़ार में बीठल हिकु औरत जेको आहे उहो बदनज़मीअ सबबु लताड़ जी फौत थी वियो। हाणे हिकिड़ो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। ग़रीब जेको ॿ वेला मानी खाइण जे लाइ परेशान आहे, उहो ग़रीब तबिको जॾहिं सरकारी सस्तो अटो ख़रीद करण जे लाइ लाइन्स में बीहे थो त उहो अटो त उनखे नथो मिले, पर उनजे घर भातियुनि खे उनजो लाश उनजे बदिले में मिले थो पियो। न रुॻो इहो हिकिड़ो वाक़ियो मीरपुर ख़ासि में पेश आयो आहे, पर सकरनि में हिकु ॿियो वाक़ियो पेश आयो जिते अहिड़े ई सरकारी अघ ते सस्ते अटे जे स्टॉल्स ते औरतूं जेके आहिनि उन्हनि अटो हासिलु करण जी कोशिशुनि में हिक ॿिए खे धिका ॾिना ऐं इन्हनि धिकनि ॾियण जे नतीजे में 2 औरतूं जेके आहिनि उन्हनि जूं ॾंगूं भॼी पियूं। उन्हनि खे स्ट्रेचर ज़रिए एम्बुलेंस में मुंतक़िल कयो वियो, उनखां पोइ वरी अस्पताल ॾांहुं मुंतक़िल कयो वियो। हिकु ॿिए शहर में वरी पुलिस जेका आहे उहा लाइन में बीही अटो वठण जे इंतज़ार में जेके मारवाड़ा बीठल हुआ उन्हनि ते लठबाज़ी कई। उन में हिकिड़ो नौजवान जेको आहे उहो ज़ख़्मी थी पियो। हाणे अॼु बुनियादी सवाल जेको उथारण जी कोशिशि कंदासीं त सिंध हुकूमत आख़िर अवामी जेके मसइला आहिनि उन्हनि जूं दावाऊं त करे थी हल करण जे लाइ, पर उन में मनसूबाबंदीअ जो फुक़दान तमामु घणो नज़र अचे थो। हिकमत अमली ऐं होमवर्क जेको आहे उहो असांखे नज़र न पियो अचे। ईअं छो आहे? जेको पैनल आहे उनजो तारुफ़ अवां सां कराईंदो हलां। अॼु डॉक्टर अयूब शेख साहब असां सां गॾु आहिनि प्रोग्राम में ऐं सवेरे ई उन्हनि जॉइन कयो आहे रिक्वेस्ट खां पोइ। प्रोफेसर डॉक्टर नाम भट्टी साहब असां सां गॾु आहिनि। उनखां अलावा रशीदुद्दीन राशिद साहब आहिनि जेके कराची चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री जा अॻूणा वाइस प्रेसिडेंट आहिनि, पाण FPCCI जा मेंबर बि आहिनि, एक्सपोर्टर आहिनि ऐं बिज़नेस कम्यूनिटी सां हिननि जो तालुक़ु आहे। नसीर मेमर साहब बि असां सां अॼोके प्रोग्राम में गॾु आहिनि। प्रोफेसर डॉक्टर नाम भट्टी साहब, सर पहिरियों टॉपिक इहो आहे अटे जो बहिरान ऐं उनखां पोइ अटे जी सस्ते अघ ते फ़राहमी जे हवाले सां हिकमत अमली, मनसूबाबंदी या होमवर्क जेको आहे उहो नज़र न पियो अचे ऐं अलमियो जेको आहे हिकु उहो अॼु खां शुरू थी वियो आहे। सर माण्हू हिकिड़ो फौत थी वियो आहे, कुझु माण्हू ज़ख़्मी बि थी पिया इन अटे जे हुसूल ख़ातिर। सम्झ में कोन थो अचे त जेका सिंध हुकूमत जेॾी महिल कणिक लहंदी आहे त उन वक़्तु दावा कंदी आहे त बम्पर क्रॉप लथो आहे ऐं स्टॉक जेको आहे सो तमामु घणो मौजूदु आहे। हींअर बि मुंहिंजे ख़्याल में कुझु ॾींहं अॻु में शर्जील नाम मेमण जेको आहे सो स्टेटमेंट ॾिनी त 7.5 लख मेट्रिक टन जेको आहे सो वीट स्टॉक्स सिंध गवर्नमेंट वटि मौजूदु हुया। पोइ ख़बर न आहे हींअर केतिरा आहिनि, पर मजमूई सूरत हाल जेका आहे उहा इहा आहे त पास्को खां बि जेको आहे सो 14 लख टन जेको आहे सो कणिक ख़रीद करण जे बावजूदि बि सिंध हुकूमत जेको आहे पूरो सिंध जे अंदरि अटे जो बहिरान हल नथी करे सघे। उनजो सबबु यकीनी तौर ते ज़ख़ीरा अंदोज़ी ऐं ॿियो उनखां सवाइ अटे जो हितां ॿाहिरि रवानो थियणु ऐं कणिक जो ॿाहिरि रवानो थियणु आहे। हिकिड़े पासे माण्हुनि खे इहो ॾेखारनि पिया त असीं सस्तो अटो ॾियूं पिया ऐं 65 रुपया किलो यकीनी बणाइण जे लाइ माण्हुनि खे उनजे कढ डोड़ाइनि था, पुलिस लॻाइनि था, पोइ कंहिंजे मथां गाॾी थी चढ़े, कंहिंखे लठियूं थियूं लॻनि। कश्मीर खां वठी कराची ताईं इहा साॻी सूरत हाल आहे ऐं किथे बि अहिड़ी सूरत हाल कोन्हे जो चइजे त तमामु आसानी सां अटो मिली रहियो आहे। इहा साॻी सूरत हाल बलूचिस्तान में बि ॾाढी शिदत इख़्तियार कंदी थी वञे। उते त हथियारनि जे पहिरे में अटो सप्लाई थियणु शुरू थी वियो आहे, जिते माण्हुनि खे अटो मिले कोन थो। ऐं मूंखे लॻे थो त महताब इन में सिधी सही सरकार जी पंहिंजी हिकिड़ी चइजे त नाअहली बि हूंदी। उन सां गॾोगॾु ज़ख़ीरा अंदोज़ी जेका थिए थी उन्हनि सां उन्हनि जी गठजोड़ी बि हूंदी।
ऐं टियों जेके वापारी इन टाइम ते मुनाफ़े खोरी करण जे लाइ उनजो फ़ाइदो वठंदा आहिनि, उहे हींअर मार्केट जे अंदरि हिकिड़ो ट्रेंड आहे, उहो इहो आहे त हरथरादू तौर ते शार्टेज क्रिएट कयो। ऐं उहा शार्टेज क्रिएट कीअं थींदी आहे, तव्हां सॼो वठंदा, हिकिड़े हंधि ते स्टॉक कंदा वञो, सेल न कयो, सिर्फ़ु ख़रीद कयो। ऐं उहो ख़रीद तॾहिं करे सघिबो आहे जॾहिं जिन वटि हराम जो पैसो जझो हुजे। छाकाणि त मौजूदा वक़्त में जेका कणिक जी ख़रीदारी जेकॾहिं केर बि माण्हू कंदो त नेट कैश ते जेॾीमहिल कंदो त उहो एतिरो उन वटि पैसो जझो हुजे जो हू लखें मण कणिक जा उहे वठी ज़ख़ीरो करे, ऐं पोइ वरी उहो जेॾीमहिल उनखे शार्टेज थिए त शार्टेज में मिलुनि खां वठी करे हर कंहिंखे उहो सेल करे सघे। त इहा जेका सूरत हाल पैदा थी आहे, ऐं सम्झां थो हुन में सिंध हुकूमत हिन वक़्त ताईं का बि डेटा प्रोवाइड कोन पई थी करे त जेको गुज़िरियल कणिक जे लहण वक़्तु सिंध हुकूमत वटि कणिक ख़रीद थी, उनजो स्टॉक केतिरो हुयो, पर डे हुननि जी डिमांड केतिरी आहे जेका फ्लोर मिल्स खे उहे सप्लाई कंदा आहिनि, जी उन खां पोइ हिन वक़्तु कॾहिं उहा शार्टेज पैदा थी आहे त उनजो सबबु छा आहे। यकीनी तौर ते सभिनी फ्लोर मिल्स खे असुल में पंहिंजी जेका कोटा हूंदी आहे उहा सिंध हुकूमत कैलकुलेटेड हिसाब किताब सां ॾींदी आहे, ऐं उनजो हिसाब किताब हूंदो इहो आहे त सूबे जे अंदरि अटे जी डिमांड केतिरी आहे, घुर्ज केतिरी आहे, ऐं ऐन मुमकिन आहे उनखां वधीक बि ॾींदी हुजे, पर पहिरीं उनखे यकीनी बणाइणु हूंदो आहे त जेतिरी असांजी तलब आहे उन तलब खे पूरे करण जे लाइ ओतिरी सरकार उन्हनि खे मुहैया करे ॾेई सघे। ऐं हिन वक़्त ताईं मुंहिंजे ख़्याल मुताबिक़ त किथे बि सिंध जे अंदरि मुकमिल स्टॉक आउट जी डिक्लेरेशन कोन थी आहे, जो सिंध हुकूमत चयो हुजे त असांजा टोटल गुदाम ख़ाली थी चुका आहिनि ऐं उन्हनि वटि कणिक कोन्हे। इहा हिन वक़्त ताईं मूं किथे स्टेटमेंट या का बि अहिड़े क़िस्म जो जेको आहे सिंध हुकूमत जो कोन ॾिठो आहे या ॿुधो आहे। इन मां लॻे ईअं थो त हीअ जेका शइ थिए पई उनजो सबबु मैनेज्ड एंड मिसमैनेज्ड आहे। मैनेज माना करप्शन जे लाइ, मिसमैनेज माना त हिन सॼे बहरान खे पैदा करण लाइ। जी मेहताब। ठीक है सर। डॉक्टर इनाम भट्टी साहब, थैंक यू सो मच। डॉक्टर अयूब शेख साहब, अवांजी छा राय आहे सर, हिकमत अमली ऐं प्लानिंग जी खोट आहे या होमवर्क जेका आहे गवर्नमेंट करण ई नथी चाहे, बसि ईअं ई प्रेस कॉन्फ्रेंस थी वञे, ऐलान थी था वञनि, दावाऊं थी थियूं वञनि, हक़ीक़त में जॾहिं अवाम वीचारो वरी उन सरकारी अटे जे स्टॉल जे ॿाहिरां बीहे थो कतारुनि में, त सॼो सॼो ॾींहुं इंतज़ारु करण खां पोइ वापसि वञिणो थो पवे, उनखे पुलिस जूं लठियूं खाइणियूं थियूं पवनि। ऐं अॼु त मिसकिन पौरत घरानो जेको चए पंहिंजे त 9 ॿारनि जो पीउ आहे उहो पौरत जेको लताड़ जी फौत थी वियो। मेहताब, सभ खां अवल त सिंध जी गवर्नमेंट खे हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु ऐं सोचणु खपे त ज़िले जी इंतिज़ामियानि खे इन अटे जे घोटाले वारी सूरत हाल में अवल ई ट्रेनिंग याफ़्ता माण्हू जेके आहिनि उहे मुक़ररु करे, ही जेका मिसमैनेजमेंट आहे जेका भट्टी साहब चई, इहा सिर्फ़ु इन करे आहे जो असांजो होमवर्क आहे ई कोन, ओचितो सिर ते अची वई, पोइ जेको थियो मुंहुं ॾींदासीं। ऐं तव्हां ॾिसंदव त ॿोॾि जे वक़्त में या गर्मीअ जे वक़्त में या जिते बि ख़ुदि बेनज़ीर भुट्टो साहिबा जे नाले सां जेको इनकम सपोर्ट प्रोग्राम आहे, उन में जेके रश थींदी आहे, जेके मायूं ज़ख़्मी थींदियूं आहिनि, बेहोश थींदियूं आहिनि साह घुटिजण जे करे, इहे सभु वाक़िया हक़ीक़त में हिकिड़ो वाक़ियो थिए त ॿिया वाक़िया थियण ई न खपनि, पर असां हिकिड़े वाक़िए थियण खां पोइ ॿिए वाक़िए जे बारे में सोचूं ई नथा, ऐं असां चऊं था ठीकु आहे हिकिड़े हंधि इहो थियो, ॿिए हंधि ॾिठो वेंदो। इहो जेको ॿिए हंधि ॾिठो वेंदो वारो तस्वर आहे न, इहो आहे असल में बद इंतिज़ामी जो वॾे में वॾो मावर। ऐं का बि मुनज़िम पॉलिसी, का बि मुनज़िम इंतिज़ामी जोड़जक उहा आहे ई कान, जंहिंजे करे इहे नुक़सान थियनि था। तव्हां चओ था उहो 6 ॿारनि जो 9 ॿारनि जो पीउ हो, कंहिंजो पीउ न बि हुजे हिकिड़ो बि माण्हू, उहो छो मरे? बिल्कुलु ठीकु औलाद वेठा गॾु, बिना औलाद जे बि छो मरे? इन करे ही बद इंतिज़ामी जेका आहे न, वरी बि मां हीअ थो चवां त अॼोके मीरपुर ख़ासि वारे इन वाक़े, माना इन वाक़े में माण्हुनि जी पीउ रश जे करे इहो 38 सालनि जो नौजवान जेको आहे उहो मारिजी वियो आहे। ऐं उन में 38 सालनि जे उन माण्हू में रिलेटिवली ताक़त त हूंदी त पाण खे बचाए सघे, पाण उतां निकिरी सघे। इन जो मतिलबु आहे उहा रश ऐं उहा पीउ
ऐं उहो घुटिजणु एॾो त ख़तरनाक हूंदो जो हू उतां निकिरी न सघियो आहे। जंहिंजे करे मां सम्झां थो त ख़ुदि अटे जी इन विरासत जे लाइ ॿिनि क़िस्म जा कम थियणु खपनि, रुगो शनाख़्ती कार्ड न पर घर बि हिकु। नंबर 2, उहे समूरा वापारी जेका इहा इम्पॉर्टेंट ॻाल्हि कई इनाम भट्टी साहब त हीउ जीअं त पैसनि ते अटो वठी जेके 65 रुपए तव्हांखे अटो सेर मिले थो, वापारियुनि जे लाइ त उहा फर्स्ट क्लास ॻाल्हि आहे त 100% कमाई आहे। ऐं 100 माण्हू उते बीहारे जेकॾहिं 500 माण्हुनि जो अटो वापारी खणी वञे त लामाल आहे, उनखे हिकिड़े धक सां लखो रुपयो बची थो वञे। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीउ आहे त वापारी उन्हनि खे जेका कोटा मिले थी कुझु ख़ुदा तरसी कनि, ही सिमगलिंग, ही ज़ख़ीरा अंदोज़ी, ही जल्दी में अमीर थियणु, ही हथ खस ऐं उन जे लाइ ग़रीब माण्हुनि खे कतब आणे ऐं बदइंतज़ामी वधाइण जो जेको कमु वापारी कनि था उहो सभु जो सभु बंदि थियणु खपे। हिकिड़ो कमु हीउ बि थियणु खपे त सिंध गवर्नमेंट इन क़िस्म जी प्रैक्टिस करे त अटो दुकाननि तां न मिलणु खपे ऐं अटो सिर्फ़ु उन्हनि स्टोर्स तां, उन्हनि जॻहुनि तां मिले जेको सरकारी जॻहूं, सरकारी स्टॉल्स आहिनि। पोइ ॾिसो हिकिड़ो बि वापारी जेको आहे उहो इन क़िस्म जे कम में शरीक न थींदो ऐं सरकार खे मुख़्तलिफ़ नोयत जा जेके बि साम्हूं प्रॉब्लम्स अचनि था उन्हनि खे हल करण जे लाइ मुख़्तलिफ़ सूरतूं ॻोल्हे, मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं ॾिसे ऐं कहिड़ी शइ खे कहिड़ी शइ सां ख़तमु करे सघिजे थो उन जे बारे में प्लान ठाहे, प्लान ए, प्लान बी, प्लान सी, उहो जेकॾहिं ठहियलु हूंदो न त मुंहिंजो ख़्यालु आहे ॾुखिया न थींदा। जी ठीकु आहे सर। डॉक्टर अयूब शेख साहब सुठियूं तजवीज़ूं ॾिनियूं आहिनि ऐं प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब बि। प्रोग्राम जी शुरूआति में जीअं इंट्रोडक्शन मां असां करायो, असांजे पैनल में नओं इज़ाफ़ो ऐं सुठो इज़ाफ़ो थियो आहे। वरी हिकु भेरो ॿीहर रिपीट कंदो हलां, रशीदुद्दीन राशिद साहब असांखे जॉइन कयो आहे। रशीदुद्दीन राशिद साहब जेके आहिनि उहे कराची चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री जा अॻूणा वाइस प्रेसिडेंट आहिनि, FPCCI में बि उहिदेदार आहिनि, एक्सपोर्टर आहिनि ऐं बिज़नेस कम्यूनिटी सां हिननि जो तालुक़ आहे। पाण अटे जे बहरान ते भी इन्हनि जी कुछ रिसर्च एंड फाइंडिंग्स आहिनि। रशीदुद्दीन राशिद साहब, अस्सलाम वालेकुम, थैंक यू सो मच सर, आपने ज्वाइन किया। जी वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाह। बहुत शुक्रिया सर। पहले तो आटे के बहरान और उसकी सस्ते दामों पर फरहमी के हवाले से अगर आपकी राय जानना चाहें। गवर्नमेंट ने एक तो ऐलान किया कि हम आटे के बहरान पे काबू पाने के लिए भी कोशिशें कर रहे हैं, इक़दाम कर रहे हैं। फिर उन्होंने कहा कि हम सस्ते दामों पर आटा फराहम करेंगे। सरकारी स्टॉल्स जो है मुख्तलिफ़ शहरों में लगाए भी गए, लेकिन वहाँ पर आटे की फराहमी जो है वो आम आदमी तक पहुँच नहीं पा रही, हो नहीं पा रही। आज मीरपुर ख़ास में एक अफसोसनाक वाक़या पेश आया। एक बंदा जो है आटा लेने की कोशिशों में मौत का शिकार हो गया। कुछ दूसरे इलाकों में कुछ औरतें ज़ख्मी भी हो गईं। क्या बुनियादी असबाब आपको नज़र आते हैं सर? एक तो ये सस्ते आटे की फराहमी के हवाले से और आटे का जो बहरान है उस पर आपकी क्या फाइंडिंग्स हैं? जी सबसे पहले तो मैं ये बताऊं कि ये बहुत ही अफसोसनाक वाक़या है। अल्लाह ताला मग़फ़िरत फरमाए जिन खातून की इसमें वफ़ात हुई और जो लोग ज़ख्मी हुए अल्लाह ताला उनको सेहत दे। ये मैं गुज़िश्ता 2 दिन से सुन रहा था। मेरे जो दोस्त हैं, लोग हैं जान पहचान वाले, फ्लोर मिल वाले, कल ही इत्तेफाक से जुमे वाले दिन मैं फ्लोर मिल पे बैठा हुआ था पोर्ट कासिम पे। जी। तो उनके पास ये रिपोर्ट आई कि जनाब उनकी गाड़ी जा रही थी, हालांकि वो सस्ते आटे की गाड़ी नहीं थी, लेकिन कुरंगी में लोगों ने उसको भी रोकने की कोशिश की और बड़े मुश्किल से वो गया। फिर दूसरे एक मिल वाले का फोन आया कि जी हमने जो सस्ते आटे के लिए हमारी गाड़ी गई तो हमें ना डिप्टी कमिश्नर, ना असिस्टेंट कमिश्नर, ना कोई पुलिस फोर्स हमें कोई प्रोटेक्शन प्रोवाइड नहीं कर रही। देखिए हकीकत यह है कि आटे की प्राइस इतनी ऊपर चली गई है कि आम आदमी से की पहुंच से बाहर है। क्राइसिस की बात करें तो ये क्राइसिस मैनिपुलेटेड है। पाकिस्तान में गंदम की वसूलन कोई कमी होनी नहीं चाहिए, क्योंकि गंदम की जो टारगेट था प्रोक्योरमेंट का उसके गंदम की कटाई के सीजन में, वो गवर्नमेंट और पास्को सब मिल करके प्रोविंशियल गवर्नमेंट्स और फेड में पास्को खरीद कर चुकी है जी। अब ये इनकी अपनी मैनिपुलेशन है, बड़ी डिटेल है, कभी मैं आपको बताऊंगा कि ये सिर्फ मिली भगत है और कुछ नहीं, और कुछ इसका ताल्लुक जो है वो स्मगलिंग से है। बिल्कुल ठीक सर। अब आपने ये कहा, मैं स्पेसिफिकली इस इशू पर आता हूँ, तो ये मसले का हल नहीं है कि आप कहीं पर स्टॉल लगा के आटा देना शुरू कर दें।
اس سے پہلے بھی ماضی میں چینی کے حوالے سے پنجاب میں ایسا ہوتا رہا ہے کہ سستے سٹال لگائے اور لوگ جو ہیں اس میں زخمی ہوئے. بھوکے لوگوں کو جب آپ, غریبوں کو جب آپ لا کے کھڑا کریں گے جس کی جیب میں 4 پیسے نہیں ہیں, تو وہ بیچارے یہی کریں گے. تو عوام کو مزید تکلیف دینے کی بات ہے. اوور آل جو ہے وہ گندم کی پرائس کو کنٹرول کرنا چاہیے, اور جن لوگوں نے گندم کا سٹاک کیا ہوا ہے یا جو لوگ آٹے کو اسمگل کر رہے ہیں فوری طور پہ اسے روکنا چاہیے. بالکل اور ٹھیک سر. یہ مسئلے کا حل نہیں ہے کہ آپ ٹھگ لگا دیں اور آپ مل والوں سے کہیں کہ جی گنتی کی. مل والوں کیا کہتے ہیں میں آپ کو بتاتا ہوں. وہ کہتے ہیں کہ جی 65 روپے کلو ہم وہ آٹا بیچ سکتے ہیں جو گورنمنٹ ہمیں 58 روپے کلو 58 روپیز کلو کی ہمیں گندم دیتی ہے. آپ مختصر بتا دوں 55 روپیز پر کے جی بھائی یہ گندم خریدی گئی زمیندار سے گورنمنٹ نے, پروونشل گورنمنٹ نے اور فیڈرل گورنمنٹ نے جب گندم کی کٹائی ہوئی, اور فلور مل کو 58 روپیز پر کے جی اس نے سرکار نے دینی ہے, اور فلور مل نے وہ گندم پیس کے 65 روپے کلو میں آٹا بیچنا ہے. لیکن گندم کی تفصیل جو کہ فلور مل کا کوٹا ہے ان کو نہیں دی جا رہی, وہ مجبوراً مارکیٹ سے خریدتے ہیں, اوپن مارکیٹ سے, اور وہ آٹا مجبوراً مہنگا بیچتے ہیں. تو یہ مسئلے کا حل نہیں ہے, یہ تو عوام کو مزید تکلیف دینے والی بات ہے کہ آپ ان کو جو ہے لائنوں میں کھڑا کریں. اور لازمی بات ہے کہ وہاں تو اگر آپ ایک ٹرک بھیجیں گے جس میں 100-150 بوریاں ہوں گی اور جمع ہوں گے 500-600 لوگ, تو یہی ہوگا. جی جی رشید راشد صاحب, آپ نے کہا کہ گندم کا اسٹاک جو ہے وہ ختم کرنا چاہیے, ذخیرہ اندوزی جو ہے اس کو ختم کیا جانا چاہیے, یہ مسئلے کا حل نہیں ہے. ڈاکٹر پروفیسر انعام بھٹی صاحب, ڈاکٹر ایوب شیخ صاحب کچھ تجویزوں ॾिनियूं आहिनि सर. अवां जी छा राय आहे, मुख़्तसर जे करे हिकु ॿ तजवीज़ अवां ॾियो त इन सॼे बहरान खां पोइ माण्हुनि ताईं अटे जी फ़राहमी कीअं यकीनी बणाए सघिजे थी सर? महताब, ज़ख़ीरा अंदोज़ी में ऐं अटे जे इन सॼे स्मगलिंग जे कारोबार में हिकिड़ो ख़ुदि जेके सरकार में वेठल बाअसर माण्हू आहिनि उहे बि मुलविस आहिनि. उन्हनि जो ई कारोबार में इन्वेस्टर्स खां वठी करे भाईवारी ताईं सॼी सिंध में तव्हां घोटकी खां वठी करे पेरो खणो, कराची ताईं फ्लोर मिल्स ते जेकॾहिं तव्हांखे न मिले त आऊं ॾोही. उन खां पोइ जेके इदारा उनखे रोकथाम करण जे लाइ हुजनि था उन में ख़ुदि बाअसर जेके ऑफिसर आहिनि केतिरनि जो ई उन में बि इहो कारोबार आहे. छाकाणि हिते असां वटि हाणे रवायत पइजी वई आहे त हर साल कैलकुलेटेड आहे त कहिड़ो मुनाफ़े बख़्श बिज़नेस आहे, ऐं उहो जेको मुनाफ़े बख़्श बिज़नेस आहे उन में खाद खुराक जा आइटम्स जेके आहिनि उहे सभ खां वधीक मुनाफ़े बख़्श आहिनि. तंहिंजे करे हू छा था कनि, जिन वटि बि ईज़ी मनी आहे, जिन वटि जझो पैसो आहे, उहो किथे इन्वेस्ट करे सघनि था. उहे कणिक लहण खां वठी करे अॼु ॾींहं ताईं जी जिते बि उन्हनि खे पैसो इन्वेस्ट करिणो आहे उते मिलियंस रुपीज़, माना सम्झो त करोड़े रुपया जेको आहे उन में लॻाए था छॾनि. ऐं उन्हनि खे ख़बर आहे त उहो हिकिड़े ॾींहुं ओचितो अचानक उहा शइ असांखे रुगो जेकॾहिं फी मण ते 10 रुपया बि वधी विया त असांजा लखा रुपया ठही पवंदा. जी ऐं उहो जेको सॼो कारोबार थिए थो उन जो सबबु ही मिसमैनेजमेंट गवर्नमेंट जे तरफ़ां ईअं का बेध्यानी जे करे कोन्हे, इहा मैनेज्ड मिसमैनेज्ड आहे. मैनेज मिसमैनेज मतिलबु ईअं आहे त तव्हांखे ख़बर आहे त सॼी सिंध जे अंदरि टोटल फ्लोर मिल्स केतिरियूं, उन्हनि खे केतिरो अटो खपे, उन्हनि खे केतिरो अटो प्रोड्यूस करिणो आहे, केतिरी कणिक खपे. उहा कणिक जी तव्हां जॾहिं उन्हनि खे कोटा प्रॉपर न ॾींदव, जेका हुननि खे आहे बि ऑथोराइज़ बि आहिनि, ऐं वरी जॾहिं तव्हां ॾींदव त 58 रुपए किलो ते जेकॾहिं तव्हां उनखे एतिरी घटिया क़िस्म जी ॾियो जो उनजे सफ़ाई करण खां पोइ उन्हनि जा उन मां 30 रुपया बि न निकिरी सघनि अटे जा, जी त पोइ नतीजे में छा कंदा, उहो प्राइवेट वटि वेंदा. ऐं उहो छाजे लाइ वेंदा, छाकाणि त ऑलरेडी तव्हां उहो पाण मैनेज कयो आहे, त अहिड़े तरीक़े सां मैनेज कजे जो फ्लोर मिल वारो उहा कणिक जेका उनखे अप्रूव्ड लाइसेंस तहत उनखे जेका मिलणी आहे सस्ती फूड डिपार्टमेंट खां, उहा न वठे. ऐं पोइ किथां वठंदो, उहा उन खां वठंदो जेका मूं तव्हां ॿिए कंहिं स्टोर करे रखी आहे, जंहिंखे हाणे हिन वक़्तु उहा कढणी आहे. ऐं ॿी बि शइ ज़हन में रखणु घुरिजे महताब, हीउ जेको हाणे ही महीना हलनि पिया न, ही महीना उहे आहिनि जंहिंमें हाणे जंहिं वटि जेतिरो स्टॉक पियो आहे उनखे उन ते मुनाफ़ो कमाइणो आहे ऐं उहो उनखे सॼो स्टॉक कढणो आहे. छाकाणि त मथां फेब्रुअरी खां पोइ नई कणिक लहणु शुरू थींदी. ठीकु उन सर. नई कणिक जे लहण खां अॻु में इन्हनि खे सभिनी खे ज़ख़ीरा अंदोज़ जिन पंहिंजो उहे कणिकूं संभाले रखियूं, जिन खे हाणे उन ते 10-20 रुपयनि जे बजाए हिन वक़्तु जीअं शार्टेज पैदा कई अथऊं, त उन्हनि खे उन ते एतिरा पैसा जंहिं उन वक़्त में 5200 रुपए में जेको आहे सो कणिक ख़रीद कई, कटो पूरो, माना 100 किलो जेके आहिनि, जी त उहो हाणे उनखे जेको आहे सो 10-12
1000 रुपए में जेको आहे सो जेकॾहिं मिलनि था त उन जे लाइ वॾे खां वॾो मुनाफ़ो इहो आहे। त हींअर सॼो सिर्फ़ु उहो पियो थो हले। त आउं सम्झां थो इहा सॼी शइ उन्हनि सभिनी माण्हुनि जी मिली भगत आहे, जंहिंमें सरकार शामिल आहे। हुकूमत जेकॾहिं चाहे त इहा शइ हिकिड़े ॾींहं में बंदि थी सघे थी, छाकाणि त न को फ्लोर मिल्स को कंहिं अहिड़ी का नंढड़ी शइ आहे जो किथे खुफ़िया तौर ते हलंदी हूंदी। उते कणिक किथां अचे थी, उहो केरु आहे जंहिं वटि प्राइवेट तौर ते उहा स्टॉक थी पई आहे, उन स्टॉक जी उन वटि उनखे परमिशन आहे ऐं वाहिद इहे आइटम्स आहिनि जंहिंजी ज़ख़ीरा अंदोज़ी जी सरकार जे तरफ़ां मुमानियत आहे। ठीकु को बि माण्हू पंहिंजा पैसा भले उन वटि केतिरा बि हुजनि, उहो लखें टन कणिक वठी स्टोर नथो करे सघे, छाकाणि त इहो फूड डिपार्टमेंट जो जेको आहे सो उनजो कंट्रोल वेन्यू आहे, उन्हनि जो अथॉरिटी आहे, उहा उनखे करे सप्लाई कंदा। हाणे जिथां उहो सप्लाई थी निकिरे थो उहो कीअं थो वञे, उन खां पोइ जेका स्मगलिंग आहे ख़ुदि इन्हनि रूट्स तां थिए थी, रस्तनि तां थिए थी, जी या जे कणिक निकिरे थी या अटो निकिरे थो, त ॿिन्ही सूरतुनि में उनखे कंट्रोल करणु गवर्नमेंट जे हथ में आहे। ऐं उहा गवर्नमेंट जेकॾहिं उन्हनि जो अटो ऐं कणिक हिन वक़्तु बि अफ़गानिस्तान रवानी थी थिए त पोइ इन मां यकीन ॼाणो त इन मां उहे ज़रूरु के न के हूंदा जेके पंहिंजो सॼो मुनाफ़ो खणण जे लाइ उन्हनि खे पहिरीं तरजीह इहा मुफ़ादनि जी ॾींदा जंग आहे। बिल्कुलु इनाम भट्टी साहब, अवां गुज़िरियल प्रोग्राम में इहो बि ज़िक्र कयो त कशमोर कंदकोट जे रस्ते जितां ट्रकूं भरे करे अटो ऐं भाण स्मगल थिए थो, उते त पुलिस बि न वञी सघंदी आहे। डॉक्टर यूब शेख साहब, रशीदुद्दीन राशिद साहब ॾांहुं वञण खां पहिरियां अवां जी मुख़्तसर राय शामिल करणु चाहींदुसि। ॿ अहम नुक़्ता जेके आहिनि उहे रशीदुद्दीन राशिद साहब रेज़ कया। हिकु त उन्हनि इहो चवणो त कणिक जी ज़ख़ीरा अंदोज़ी जेका आहे उहा ख़तमु करणु तमामु घणी ज़रूरी आहे। हाणे अवां छाकाणि त हुकूमत जे ज़रियनि जे घणो वेझो बि आहियो, आवाम खे त ख़बर आहे, पर थोरो सवली सिंधीअ में सम्झाइजो त इहा ज़ख़ीरा अंदोज़ी तमामु वसी टॉपिक आहे। हिन ते ॻाल्हाइजे त मतिलबु असांखे त कलाक लॻी वेंदा। छाजे करे ज़ख़ीरा अंदोज़ी हुकूमत ख़तमु नथी कराए, इंट्रस्ट छा आहिनि? ऐं ॿियो रशीदुद्दीन राशिद साहब जो चवणो त मिल्स वारा जेके आहिनि इहो सस्तो अटो 65 रुपया फ़ी किलो ॾियनि तॾहिं था जॾहिं गवर्नमेंट पारां उन्हनि खे 58 रुपया फ़ी किलो अटो मिले थो। हाणे मिल्स वारनि खे जॾहिं गवर्नमेंट न ॾींदी अटो त पोइ हू वरी आम माण्हुनि ताईं अटो कीअं पहुचाईंदा सर? हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे त शुकुर थियो मूंखे ईअं न कोठियो तव्हां त ज़ख़ीरा अंदोज़नि जे वेझो रहंदा आहियो तव्हां। मां तॾहिं चयो तव्हां ज़राए कुझु आहिनि ज़रूरु सर, तव्हां हिन ते रोशनी विझी सघो था। बिल्कुलु मुंहिंजो ख़्यालु आहे त रशीद साहब जेका ॻाल्हि कई ज़ख़ीरा अंदोज़ी जी, जी ज़ख़ीरा अंदोज़ी खां वॾो फैक्टर हिन दफ़े स्मगलिंग जो आहे। ऐं अफ़गानिस्तान में स्मगलिंग जी हिकिड़ी पूरी ट्रेल आहे। ऐं तव्हां सोचो त तव्हांजो हिकिड़ो ट्रालर पकड़िजे ऐं 5 ट्रालर छॾे ॾिजनि, स्कीम इहा आहे। ऐं सिंध गवर्नमेंट पंहिंजी कार्रवाई बि ॾेखारे त 10,000 बोरियुनि जो ट्रालर असां पकड़ियोसीं पंजाब पे वियो ऐं 5 ट्रालर हलिया वञनि जंहिंमें 1.25 लख बोरियूं हुजनि। इन करे मुंहिंजो ख़्यालु आहे त हीअ जेका स्मगलिंग आहे उहो बुनियादु आहे। स्मगलिंग जे करे ई कणिक घटिजे थी, स्मगलिंग जे करे ई अटे जो बहिरान थियो आहे। स्मगलिंग थोरनि माण्हुनि जे अमीर थियण जे लाइ, अरबपति खरबपति थियण जे लाइ वॾे में वॾो मौक़ो आहे। ऐं जॾहिं हवाई अहिड़ी हले त माण्हू पंहिंजे नक जे अॻियां न ॾिसी सघे त उन खां पोइ स्मगलिंग का उन्हनि जे लाइ वॾी ॻाल्हि कोन्हे, मुनाफ़ा बख़्श कारोबार आहे। जी ॿी ॻाल्हि इहा आहे त तव्हां सोचो त 55-58 रुपए जेकॾहिं कणिक मिले थी ऐं फ़ी किलो ते 7 रुपया वापारी खे बचनि था, या हिकिड़े हिसाब में कंहिं बि वापारीअ खे जेकॾहिं 1000 बोरियूं मिलनि, इन जो मतिलबु आहे उन 1000 बोरियुनि ते उनखे 7 लख रुपया बचंदा। जी 1000 बोरियूं जेकॾहिं उनखे लख बोरियूं मिलनि त हुनखे 7 करोड़ रुपया मिलंदा। हाणे इहे 5 मां 15 थिया, ईअं था वर्क जो किस्सो आहे। सो आप सम्झा थो, ऐं मां तव्हांजे प्रोग्राम में बार बार चयो आहे, अॼु न पर इमरान ख़ान साहब जे वक़्त खां वठी त पाकिस्तान जे एडमिनिस्ट्रेटिव एपरेटस में क्रैक्स पइजी विया आहिनि ऐं उन्हनि क्रैक्स जा ई सभु नतीजा आहिनि। उहे जी डॉक्टर क्रैक्स साहब, तव्हांखे नादा में नज़र ईंदा, उहे क्रैक्स तव्हांखे खंड में नज़र ईंदा, उहे क्रैक्स तव्हांखे अटे में नज़र ईंदा, उहे क्रैक्स तव्हांखे रेस्क्यू में नज़र ईंदा, रिलीफ में नज़र ईंदा, रिहेबिलिटेशन में नज़र ईंदा।
एजुकेशन में नज़र ईंदा, हेल्थ में नज़र ईंदा, बाक़ी समूरे पब्लिक हेल्थ में नज़र ईंदा। इहे सभिनी हंधनि ते क्रेक्स जेके आहिनि न, उहे मेजर क्रेक जे करे हेठि बाक़ी ट्रिकल डाउन इफेक्ट आहिनि। फौरी तौर ते सरकार खे कई शयूं जेके आहिनि उहे पाबंदी सां बहितर करणियूं पवंदियूं ऐं उन जे लाइ मेरिट खां सवाइ, उन जे लाइ इंसाफ़ खां सवाइ ऐं उन खां सवाइ हिकु करी अखियूं सभिनी माण्हुनि जे लाइ करण खां सवाइ असांखे बहितर रिज़ल्ट न मिलंदो। हिन खे छॾिणो आहे त फलाणे जो माण्हू आहे, हुनखे न आहे छॾिणो छो त हुनजी सिफ़ारिश न आहे। इन करण सां मसइला हल न थींदा। जुमा ख़ान ड्राइवर खे ॿधी छॾियो ऐं एतबार ख़ान खे छॾे ॾियो, इहे कम न हलंदा। इन करे तव्हांखे अखियूं ॿूटे इंसाफ़ जे ख़ातिर, अखियूं ॿूटे माण्हुनि जे ख़ातिर, अखियूं ॿूटे प्रॉपर फराहमी, इंसाफ़ ऐं वसीलनि जी प्रॉपर फराहमी जे ख़ातिर जी अवां खे इंसाफ़ सां कमु करणो पवंदो, उन खां सवाइ कमु न थींदो। ऐं ज़ख़ीरा अंदोज़ी जेका आहे न, उहा आरज़ी शइ आहे उन वापारी जे लाइ या उन होल्डर जे लाइ जेको पंहिंजे गोदाम में, पंहिंजे यार्ड में 2-3 लख बोरियूं जेकॾहिं उहे 2-3 लख बोरियूं हिकु महीने जे लाइ हुन रखी छॾियूं आहिनि त लोकल सतह ते कमाया ऐं अफ़गानिस्तान जे डॉलर खां हिते तकड़ी कमाई मूंखे बहितर थी लॻे, इन क़िस्म जो रवैयो आहे। पर असुल ॻाल्हि मुंहिंजी नज़र में स्मगलिंग आहे। ठीकु आहे सर, वॾो मसइलो जेको आहे ज़ख़ीरा अंदोज़ी खां वधीक स्मगलिंग जो आहे। कोशिशि कयूं पिया त जेको ॿियो टॉपिक आहे डॉक्टर साहब उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। नसीर मेमन साहब असांखे जॉइन कनि पिया, रशीद साहब असां सां गॾु आहिनि। रशीदुद्दीन राशिद साहब, थैंक यू सो मच सर। आटे के बहरान और उसकी फराहमी के हवाले से तो बुनियादी चीज़ें आपने उस पर रोशनी डाली, हमें एजुकेट भी किया। एक और मामला है जिस पर आपकी राय लेना चाहूँगा सर, आपका ताल्लुक भी बिज़नेस कम्युनिटी से है। पाकिस्तान बिजनेस काउंसिल ने गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान से कुछ मुतालबात किए हैं और कुछ तजावीज़ दी हैं गवर्नमेंट को। उनमें से कुछ ये है कि पाकिस्तान को चीन और पेरिस क्लब समेत दूसरे जो फरीक़ैन हैं जिनको कर्ज़ वापस करना है हमने, उनको कर्ज़ की बुनियादी रकम और ख़ास करके जो इंटरेस्ट है उस पर, उसकी माफ़ी की दरख्वास्त करनी चाहिए। और साथ ही पेट्रोलियम जो लेवी है डीज़ल पे ख़ास तौर पर, उसको 50 रुपये फ़ी लीटर करने की तजवीज़ भी दी गई है। पेट्रोलियम मसनूआत में 10% सेल्स टैक्स की जो तजवीज़ है वो दी गई है। और कहा गया है कि 4 दिन आप ऑफिस में काम करें, 5वें दिन आप घर से काम करें, तो इससे भी बिजली की बचत होगी। बेसिकली इन मुतालबात और तजावीज़ की ज़रूरत क्यों पेश आई सर, क्या समझ में आ रहा है आपको इस हवाले से? देखिए, सबसे पहले जहाँ तक कर्ज मिलने की बात है या लोन को रीस्केड्यूल करने की बात है या उस पर इंटरेस्ट की बात है, ये कोई लॉन्ग टर्म सोल्यूशन तो है नहीं। ठीक, लॉन्ग टर्म सोल्यूशन ये हुआ क्यों कि हुआ इसलिए कि हमारी जो इकोनॉमी है, हमारा जो बैलेंस ऑफ पेमेंट है वो डिस्टर्ब हुआ है। अगर जब तक हम कोई लॉन्ग टर्म सोल्यूशन नहीं लेंगे उस वक्त तक हम एक सस्टेनेबल इकोनॉमी को नहीं जा सकते। अब शॉर्ट टर्म में जो ये बातें की जा रही है, ऑल्दो शॉर्ट टर्म फिलहाल फौरी तौर पे चाहिए, उसमें हमें सेविंग करनी है। हमें सबसे ज्यादा सेविंग करनी है पावर सेक्टर में, हमें सबसे ज्यादा सेविंग करनी है पेट्रोल, डीजल और इलेक्ट्रिसिटी में जो कंजम्पशन है हमारे फ्यूल का, उसके लिए हमें अपनी पावर कंजम्पशन कम करनी है। अब ये कहना कि जी 4 दिन ऑफिस में चले जाओ और 2 दिन घर बैठ जाओ, तो माजरत के साथ हम सब जानते हैं कि ये सरकारी मुलाजिम सरकारी दफ्तर में वैसे ही 4 दिन काम होता है। कौन काम करता है, कौन बैठता है, ये ऐसी हकीकत है कि हम इसे आंखें बंद नहीं कर सकते। ऑलरेडी काम कम होता है, मजीद काम कम हो जाएगा, लोग घर बैठ जाएंगे, काम ही नहीं होगा, इनएफिशिएंसी। क्या घर में बिजली नहीं खर्च होगी, क्या घर में इंटरनेट नहीं खर्च होगा, क्या घर के पंखे नहीं चलेंगे, क्या घर में बैठ के लाइटें नहीं खोली जाएंगी। तो ये तो बिल्कुल कोई फायदा नहीं है इसका। जरूरत इस बात की है कि हम हर कोई करटेल करे अपनी फ्यूल की कंजम्पशन को। मसलन मैं आपको बताऊं, अगर आप सिर्फ एक काम करें कि टेलीविजन रात के 10 बजे बंद कर दें, थोड़ी देर को सोचें जी, आपकी कितनी एनर्जी सेविंग होगी। लोग जल्दी सोएंगे, लाइटें बंद हो जाएंगी, टीवी बंद हो जाएंगे। क्यों? माजरा के साथ आप भी मीडिया पर्सन है, लेकिन नॉर्मली 10-11 बजे के बाद प्रोग्राम रिपीट होते हैं। बिल्कुल ठीक सर। आप अगर अपना व्यूअरशिप देखें तो 11 बजे का बिल्कुल गिर जाती है, कोई व्यूअरशिप नहीं होती, कोई आपको एड्स नहीं मिल रहे होते, कुछ नहीं है। एक ये प्राइम शो पूरे पाकिस्तान के 7:30 बजे के बाद शुरू होते हैं। हाँ, नहीं,
10 बजे सब खत्म, 11 बजे सब खत्म हो जाते हैं बहुत से बार, फिर सब रिपीट कर रहे हो, उसको नई चीज़ नहीं आ रही। रशीद साहब कतः कर रहा हूँ, फिर हम मोबाइल पे चले जाएंगे, सोशल मीडिया पे, उसको क्या करेंगे? सर लेकिन देखिए, सोशल मीडिया पे अगर कोई बैठ के देखेगा तो अब मजीद बिजली इस्तेमाल बहुत कम इस्तेमाल करेंगे, बहुत कम। जो टीवी चलता है, देखिए मैं तो आप लोगों को वो मेजर बता रहा हूँ जिनसे हम एनर्जी अपनी कम से कम यूज कर सकते हैं। आपकी एडवर्टाइजमेंट की लाइटें हैं, जो इतनी एडवर्टाइजमेंट सड़कों पे चल रही होगी, आज से 5-6 साल पहले, 10 साल पहले शायद क्राइसिस हुआ था, तो ये जितने साइन बोर्ड्स थे उनकी लाइटें बंद कर दी गई थी, जितनी डेकोरेशन लाइट्स है वो बंद कर दी गई थी। उसके अलावा गवर्नमेंट खुद भी तो इनिशिएटिव ले ना, वो क्यों अपने पेट्रोल कंजम्पशन को क्यों नहीं कट डाउन कर दी? एक सरकारी अफसर के पास अगर 4 गाड़ियां हैं, उसकी 2 गाड़ियां अपने पूल करवा के रखवा लें, उनका क्यों नहीं पेट्रोल कट डाउन करते? बहुत बड़ा फर्क आएगा। इस तरीके से बहुत फर्क आएगा। इसके बाद आप जो एक्स्ट्रा डेकोरेशन, शादी के हॉल्स की बात हो रही है, बहुत मुनासिब बात है कि 10 बजे हॉल्स बंद हो जाए, उनमें डेकोरेशन लाइट्स खत्म कर दें, आप सर्वे करें, उनसे कि एक्स्ट्रा लाइटें ना जलाएं। एक वक्त था लोग इसको इम्प्लीमेंट करते थे। तो पावर सेक्टर में बहुत गुंजाइश है अभी कि हम काफी पावर को बचा सकें। अब आ जाइए फ्यूल के ऊपर, तो फ्यूल पर लेवी जो ये डीजल पर लगा रहे हैं, देखिए इससे मजीद कॉस्ट बढ़ेगी। आप 50 रुपए के लगभग हो चुके हैं, इससे आम आदमी मुतासिर होगा। अब हम फ्यूल का भी आप कोटा कर सकते हैं, हर गाड़ी में आप जो है वो फ्यूल टैंक ना फुल करें। आप दूसरी मुल्कों में देखें कि और क्या हो रहा है। और इसमें सबसे इम्पोर्टेंट बात यह है कि हमें कमर्शियल व्हीकल्स को जो है वो ज्यादा इंकरेज करना चाहिए पर्सनल गाड़ी के मुकाबले में। तो ये शॉर्ट टर्म मेजर्स बहुत सारे हो सकते हैं जिससे हम अपना जो करंट अकाउंट डेफिसिट है वो कम करें। फिर आप आ जाइए अपने लॉन्ग टर्म पे, हमें इंपोर्ट सब्स्टिट्यूशन पे जाना है, हमें इंपोर्ट कम करनी है। तो इंपोर्ट सब्स्टिट्यूशन के लिए गवर्नमेंट की कोई पॉलिसी नहीं है कि कोई 1-2-4 प्रोडक्ट्स ले लें कि जनाब ये प्रोडक्ट हमने जो है वो इंपोर्ट उसकी कम करनी है और हमने ऐसा डेवलपमेंट प्लान बनाना है कि वो प्रोडक्ट्स जो है हमारे यहाँ बनने के लिए लग जाए। बहुत सारे स्टेप्स हैं लिए जा सकते हैं, लेकिन मसला ये है कि गवर्नमेंट, आई एम वेरी सॉरी, फेडरल गवर्नमेंट को ले लें तो वो तो एक ही मौजू पे बैठे हुए और उनकी कुछ संजीदगी नजर नहीं आती। वजीर दिफा बैठ करके बिजली पर बात कर रहे हैं, वजीर बिजली बैठ करके सियासत पर बात कर रहे हैं। बिल्कुल ठीक सर। गवर्नमेंट ऑफ नेशनल आपकी जो सेंट्रल गवर्नमेंट है उसकी कोई एक पेज पे बैठते ही नहीं है। अब जैसे अभी अयूब शेख साहब स्मगलिंग की बात कर रहे थे, देखिए स्मगलिंग के लिए सूबे और फेडरेशन जब तक इकट्ठी नहीं होगी हम स्मगलिंग नहीं रोक सकते। तो ये बड़ा अलमिया है इस वक्त, नो वन इज टेकिंग सीरियसली। ना तो पंजाब के वजीर आला इसको सीरियसली ले रहे हैं, ना सूबा खैबर पख्तूनख्वा के, ना सिंध के, फिर ना सेंट्रल गवर्नमेंट, कोई इस मसले को सीरियसली ले ही नहीं रहा। ठीक रशीदुद्दीन राशिद साहब, 2 और पॉइंट्स हैं जिन पर मैं आपकी राय लेना चाहूँगा सर। जो बिज़नेस कम्युनिटी ने, पाकिस्तान बिजनेस काउंसिल ने तजावीज़ की सूरत में हुकूमत के सामने रखी हैं। एक तो ये कहा गया है कि आईटी की बरामदात जो हैं उसको बढ़ाना चाहिए क्योंकि टेक्सटाइल की डिमांड्स अब कम होती जा रही हैं। टेक्सटाइल की डिमांड्स के कम होने के क्या असबाब हैं, आईटी की बरामदात से क्या फ़वाइद होंगे। और दूसरा ये कि एनएफसी कौमी मालियाती कमीशन अवार्ड से पाकिस्तान बिजनेस काउंसिल का क्या लिंक है। मतलब ये तजवीज़ दी गई है कि एनएफसी अवार्ड के हवाले से दोबारा मुज़ाकरात होनी चाहिए, इसकी ज़रूरत क्यों पेश आई? क्या लिंक है बिजनेस कम्युनिटी का सर? क्या ताल्लुक़ है कौमी मालियाती कमीशन अवार्ड से? मेरा ख्याल है कि एनएफसी अवार्ड से ही मैं शुरू करता हूँ। देखिए एनएफसी अवार्ड का कोई बिजनेस कम्युनिटी से ताल्लुक नहीं है। आई एम सॉरी, ये हमारी फेडरेशन की इंटीग्रिटी के लिए है, इसका ताल्लुक हमारी फेडरेशन से है। और वो 1942 के आप करारात ले लें या पाकिस्तान का कॉन्स्टिट्यूशन ले लें 1973 का, ये उसके ऐन मुताबिक है। सूबों को इख्तियारात देने हैं और सूबों को जो है वो हमने इख्तियारात के साथ एक मुख्तार बनाना है, रेवेन्यू कलेक्शन के लिए भी बनाना है, अपनी डेवलपमेंट के लिए। लिहाजा एनएफसी अवार्ड को बेसिकली नहीं छेड़ा जाना चाहिए, लेकिन उसमें अगर कोई कैलकुलेशन का एरर है तो उसको देखा जा सकता है, क्योंकि इस पर काफी बहस हुई है और तमाम जमातों ने, तमाम ने असेंबली में मिलके, ऑपोजिशन ने और जितनी इस मुल्क की बड़ी छोटी जमातें उन्होंने मिलके इसको वर्कआउट किया है। और ये हमारी फेडरेशन का इशू है। मेरा ख्याल है इसको छेड़ना इतना आसान नहीं है, मुनासिब नहीं, और खासकर इस मौके पर जबकि बहुत सीरियस
पॉलिटिकल पोलराइजेशन हुई है, कोई एक दूसरे की बात सुनने को तैयार। बिल्कुल ठीक सर, बिल्कुल ठीक बात। और अब आपने जो आईटी की बरामदात बढ़ाने की भी तजवीज़ दी है सर। सर आईटी की बरामदात बिल्कुल बढ़ाई जाए, इसमें हमारी लेकिन आईटी की बरामदात के लिए हमें वो इंफ्रास्ट्रक्चर चाहिए सबसे पहले, जो कि ज़रूरत है आईटी के लिए। हमें जो इंटरनेट के इंफ्रास्ट्रक्चर चाहिए और जो स्किल्स चाहिए उसके इंस्टीट्यूट चाहिए। लेकिन ये कहना टेक्सटाइल की एक्सपोर्ट गिर रही है और टेक्सटाइल नहीं, टेक्सटाइल को आप कभी डिस्करेज नहीं कर सकते, क्योंकि सबसे ज्यादा लेबर इंटेंसिव जो है हमारी वो टेक्सटाइल है, और इस वक्त टेक्सटाइल ही सबसे ज्यादा जो है जॉब प्रोवाइड कर रही है। लिहाजा इन दोनों को अलग अलग देखना चाहिए। टेक्सटाइल की ग्रोथ अपनी जगह होनी चाहिए ताकि हमारा जो लोअर क्लास लेबर क्लास है वो उसको अकोमोडेट हो, और व्हाइट कॉलर और एजुकेटेड लोगों के लिए हमें आईटी की तरफ जाना चाहिए। दोनों को पैरेलल साथ साथ लेके चलना चाहिए, किसी को डिस्करेज या किसी को एक्स्ट्रा वो नहीं माइलेज नहीं देना चाहिए। हमारी टेक्सटाइल में बहुत हम ऑलरेडी एक मार्केट कैप्चर कर चुके हैं, ऐसा ना हो कि वो मार्केट भी हमारे हाथ से निकल जाए। ठीक है सर। रशीदुद्दीन राशिद साहब, थैंक यू सो मच सर, आपने हमें टाइम दिया और बहुत इंपॉर्टेंट बातें और कुछ नुक्ते जो है आपने रेज़ किए, उसके लिए थैंक यू सो मच। नसीर मेमन साहब भी ज्वाइन करे चुका है। नसीर साहब थैंक यू सो मच, वेलकम चऊं पिया आवां खे सर। आवाज़ अचे पियो सर? जी जी महिरबानी, मौक़ो ॾियो आहे त मां बि रशीद साहब ॿ सुवाल करे वठां, पर बहरहाल ठीकु आहे। हाँ नसीर साहब, रशीद साहब टाइम कुछ घटि हुयो, पहिरियों दफ़ो उन्हनि जॉइन कयो असांखे, त मां उन्हनि खे चयो त असांजे पैनल में अव्हांखे ख़ुशि आमदीद ऐं एडिशन सुठो थियो आहे पैनल में, सो ईंदड़ वक़्त में वरी उन्हनि खे घुराईंदासूं ज़रूरु सर। अव्हांजी छा राय आहे नसीर साहब, हीउ जेको अटे जे बहरान खां पोइ, इन ते त तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी, अटे जे बहरान खां पोइ उनजी स्मगलिंग, ऐं अॼु वरी रशीदुद्दीन राशिद साहब मैंशन कयो त ज़ख़ीरा अंदोज़ी जेका आहे उहा बि हिकु वॾो अलमियो आहे, उनजो ख़ात्मो बि तमामु घणो ज़रूरी आहे। पर इन्हनि सभिनी शयुनि खां हटी करे अॼु जेको अलमियो पेश आहे मीरपुर ख़ासि में सरकारी अटे जे फ़राहमीअ वारे स्टॉल्स ते हिकु ॼणो पौरत जेको आहे अटो ख़रीद करण जो इंतज़ारु कंदो रहियो, आख़िर में उहो लताड़जी फौत थी वियो। कुझु ॿियनि हंधनि ते औरतूं जेके आहिनि मुख़्तलिफ़ वाक़िअनि में ज़ख़्मी थी पियूं। इन सस्ते अटे जी फ़राहमी में नाकामी जा बुनियादी सबब अव्हांखे कहिड़ा नज़र पिया अचनि सर? कहिड़ियुनि शयुनि जो फुक़दान आहे, होमवर्क जेको आहे नाहे थियल, ऐं उन सां गॾु वरी तजवीज़ूं अव्हांजूं छा आहिनि, छा थियणु खपे? तो पहिरीं ॻाल्हि इहा आहे त गवर्नमेंट ओवरऑल मार्केट जी रेगुलेटर थिए न, बजाए पाण वेठी स्टॉल लॻाए। इहो त फंडामेंटली हिकिड़ी ग़लति अप्रोच आहे। तव्हांजे हथ में जेको सॼी मार्केट आहे, तव्हां उनखे कंट्रोल करियो नथा। चकी वारे वटां घणे थो वञे, दुकान वारे वटि घणे थो मिले, नंढे हट ते घणे थो मिले। आख़िर तव्हांजी प्राइस मैनेजमेंट जो जेको सॼो सिस्टम सूबाई फंक्शन आहे, बिल्कुलु उन सॼे खे तव्हां एबंडन करे ऐं माण्हुनि जी तज़लील लाइ वरितो था, ट्रकुनि जे पुठियां माण्हुनि खे ग़ुलामनि जीअं ढोड़ाईंदा, इंसल्ट करण लाइ। इहो असां मंज़र ॾिसंदा आहियूं जन बेनज़ीर ख़ैरात प्रोग्राम जे नाले ते माण्हुनि खे, हालांकि उन प्रोग्राम खे मां कंहिं हद ताईं मुखालफ़त बि कंदो आहियां, किन शयुनि में मां ठीकु सम्झंदो आहियां। मसइलो इहो न आहे, मसइलो इहो आहे त तव्हां माण्हुनि खे बाइज़त तरीक़े सां उहो छो नथा शइ ॾेई सघो? छा गवर्नमेंट वटि बि इहो मैकेनिज़म कोन्हे? इन खां सुठा त प्राइवेट इदारा आहिनि, तव्हां उन्हनि खे ॾेई छॾियो, उहे तव्हांखे वधीक ऑर्गनाइज़ वे सां। असां नंढी हैसियत में शदीद परेशानीअ जे दौर में फ्लड रिलीफ, उन खां में कोविड रिलीफ में कमु कयो, ऐं ईअं ई समन जे तइदाद में माण्हू उतां शयूं वठंदा, उते फ्री ऑफ कास्ट बि मिलंदियूं, पर उनजो हिकिड़ो सिस्टम डेवलप कयल हूंदो जंहिंजे करे का बि लताड़ कान थींदी। ही सिर्फ़ु सिस्टम न हुजण जो नतीजो आहे, ऐं हुकूमत खे त पंहिंजा स्टॉल ऐं इन वारे चकर खां निकिरणु घुरिजे। उनखे त समुझे ॻोठ ॻोठ ताईं प्राइस कंट्रोलिंग मैकेनिज़म स्ट्रॉन्ग करणु घुरिजनि। हुन वटि एडमिनिस्ट्रेशन आहे, हुन वटि असिस्टेंट कमिश्नर खां वठी ॻोठ ॻोठ में थाणे जी ऐं चेक पोस्ट जी लेवल ताईं हुनजो फुटप्रिंट आहे। उहे छो नथा स्मगलिंग रोकनि, छो नथा प्राइसिस रेगुलेट कनि? छो माण्हू ट्रकुनि जे पुठियां जानवरनि वांगुरु डोड़ंदा वतनि? त हीउ त सॼो हिकिड़ो तमाशो लॻाए छॾियो आहे, जंहिंजी जान वई आहे। त कंहिं ते केस थींदो, कंहिं हुन मिसकीन जो कातिल केरु आहे, हिन जो हिसाब केरु ॾींदो? ऐं हुन जी त जान वई। बिल्कुलु। पर यकीन करे रोज़ समय हज़ारे माण्हू तव्हां मंज़र ॾिसो, तव्हांखे अज़ियत थी थिए दिलि में इहो सोचे त हिकु अहिड़ो मुल्क जेको दुनिया जे वॾनि आपाशी निज़ामनि मां हिक जो मालिक आहे, जेको दावा थो करे त सभ खां वधीक एग्रीकल्चर जी कमोडिटीज़ में 5-6 नंबर ते हर कमोडिटी में असां आहियूं, ऐं उते माण्हू अटे जे लप लाइ कतारूं लॻाइनि, लताड़जनि, जान ॾियनि ऐं तज़लील थिए। इन खां वधीक शर्मनाक ॿी का ॻाल्हि नथी। बिल्कुलु ठीकु नसीर मेमन साहब मां ॻाल्हि कई आहे। सिस्टम जेको आहे उहो मौजूदु नज़र नथो अचे। वाक़ई में प्राइस कंट्रोलिंग जेका आहे इहो बि वॾो अलमियो आहे। ज़िले जी जेका इंतिज़ामिया आहे उन जे हथ में हुजे थो इहो सभु कुझु, पर अलाए छाजे करे ज़िले इंतिज़ामिया त असांखे
किथे नज़र ई न पई अचे न कहिड़ो बि मामिलो हुजे। अवां वापसि अचूं था पिया, ॿियो जेको टॉपिक आहे उन ते बि ॻाल्हि ॿोल कयूं। डॉक्टर अयूब शेख साहब, जेके तजवीज़ूं बिज़नेस काउंसिल पारां ॾिनियूं वियूं आहिनि उन ते रशीदुद्दीन नाशिद साहब जो मौक़िफ़ बि मां ॿुधो। हाणे ॿिया मामला त आहिनि, डीज़ल ते लेवी जेका आहे उहा 32.50 पैसनि मां वधाए फ़ी लीटर ऐं 50 रुपया करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। पेट्रोलियम शयुनि ते 10% सेल्स टैक्स लॻाइण जी तजवीज़ ॾिनी वई, पर अहिड़े क़िस्म जूं तजवीज़ूं त IMF बि ॾेई चुकी आहे, शर्तूं IMF जे तरफ़ां आहिनि। बुनियादी जेको सवाल अवां खां सम्झणु चाहींदुसि त जीअं रशीदुद्दीन नाशिद साहब चयो त बिज़नेस कम्यूनिटीअ जो को वास्तो न हुजणु खपे क़ौमी मालियाती कमीशन जो जेको अवार्ड आहे NFC ते ॿीहर ॻाल्हियुनि जे लाइ छाजी तजवीज़ ॾिनी पई वञे। NFC जेको हाणोको आहे उन में अव्हां खे बि यादि हूंदो त उनजो झुकाव या फ़ाइदो जेकॾहिं चऊं त उहो सूबनि खे कुझु वधीक थो पवे वफ़ाक़ जे निस्बत। हाणे जेकॾहिं ॿीहर ॻाल्हियूं थींदियूं त थी सघे थो वरी इहे मामला बि वफ़ाक़ पंहिंजे पासे ॾे करे। सर, असल ॻाल्हि इहा आहे त ही चरिया आहिनि ऐं हमेशह अयाणा माण्हू अयाणियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। हिननि खे ख़बर ई न आहे त ही कहिड़नि कहिड़नि नर्व सेंटर्स खे हथु था लाइनि ऐं इहे अहिड़ियूं लाइन्स आहिनि जिन खे थोरो बि टच करण सां सॼो पाकिस्तान लुॾी सघे थो ऐं पाकिस्तान फ़िलहालु अहिड़ी कंहिं बि क़िस्म जे लोॾे जो हू सही न सघंदो, ढक न सही सघंदो। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा आहे त रशीद साहब जेके ॻाल्हियूं कयूं, मिसाल हुन में हिकिड़ी ॻाल्हि हीअ आहे त जेकॾहिं पाकिस्तान में रेलवे जो सिस्टम बहितर हुजे, हिकिड़ी रेल 100 गाॾा छिके थी, इन जो मतिलबु आहे 100 ट्रकनि जो माल हिकु रेल जी इंजण छिके थी ऐं उहो टाइम केॾो बचंदो, रोड केॾो बचंदो, तेल केॾो बचंदो। पर ॻाल्हि छा आहे त ट्रांसपोर्ट माफ़िया, ॻाल्हि छा आहे उन्हनि जा पंहिंजा वेस्टेड इंट्रस्ट, ॻाल्हि छा आहे हिकिड़ी सॼी रोड जी पूरी कमाई जा ज़रिया, इवन ट्रैफिक पुलिस, इहे सभु जो सभु गॾु आहिनि। मां सम्झां थो रुॻो रेल असांजी बहितर हुजे त पाकिस्तान जे फ्यूल जो अधु मामिलो जेको आहे न उहो हल थी वञे। ही जेका नसीर साहब ॻाल्हि कई न त ज़रई मुल्क आहे असांजो, उन ज़रात जो त ॾींहों ॾींहुं असां हालो मोह कंदा था वञूं। अॻे GDP जो 57% ज़रात, हाणे उहो 19% वञी बचियो आहे। ऐं ही पाकिस्तान में तव्हां कणिक बि ॿाहिरां घुरायो, खंड बि ॿाहिरां घुरायो ऐं टेक्सटाइल जूं सनअतूं हितां हलियूं वञनि। उहो इन करे सभु कुझु थियो आहे जो पाकिस्तान जे अंदरि प्रॉपर पॉलिसी कोन्हनि, प्रॉपर इंतज़ाम कोन्हनि। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त जेके शहरनि जे अंदरि या शहरनि जे विच में पब्लिक ट्रांसपोर्ट आहे न, पब्लिक ट्रांसपोर्ट हुजण सां ख़ुदि हज़ारे लखे मोटरसाइकिलनि मां, रिक्शा मां, टैक्सियुनि मां जान छुटी वेंदी। लंडन वारा, अमेरिका वारा, मलेशिया वारा, इंडोनेशिया वारा या थाईलैंड वारा, चीन वारा के छरिया थोड़े ई जो उन्हनि पब्लिक ट्रांसपोर्ट खे वधाए ऐं पंहिंजे रोडनि खे बचायो, पंहिंजे फ्यूल खे बचायो। ऐं पाकिस्तान जे अंदरि त इहे सभु सहूलियतूं मौजूदु हुयूं, पर ही जेको वेस्टेड इंट्रस्ट ऐं मुस्तक़िल मफ़ाद आहे न, इहो असांखे छॾे नथो ऐं असां पंहिंजे नक खां अॻियां ॾिसूं कोन था। हर माण्हूअ जो किथे न किथे खांचो आहे ऐं पाकिस्तान खांचा सिस्टम जेसिताईं आहे बरक़रार तेसिताईं इहो सभु कुझु पियो हलंदो। इहो तव्हां साईं नालो यादि रखिजो, पाकिस्तान खांचा सिस्टम PKS। ठीकु आहे। तो PKS जेसिताईं आहे तेसिताईं असांखे इहे मजबूरियूं, महरूमियूं, ज़िलतूं, ज़लालतूं, ग़ुलामियूं ऐं इहे धिका थाबा इहे सभु मिलंदा रहंदा। ऐं नसीर साहब जंहिं कैफ़ियत में ॻाल्हाए थो उन जे अंदर जो ॾुख जेको आहे उहो असां महसूस बि करे सघूं था ऐं उहो बिल्कुलु आहे। पर उहो असांजे ॾुखनि, असांजे तकलीफ़ुनि जो अहसासु किथे रजिस्टर थिए उहो पोस्ट ऑफिस ॻोल्हणु खपे। पर कोशिशि कंदासीं सर त इहो अहसासु जेको आहे उहो रजिस्टर बि थिए ऐं उन्हनि खे रियलाइज़ बि करायूं। अवां जेकॾहिं PK खां पोइ S न बि लॻायो आहे त PK में बि ॻाल्हि सम्झी वञो आहे त जेसिताईं इहो PK सिस्टम ख़तमु न थींदो तेसिताईं सुधारो कुझु मुश्किल ई नज़र अचे पियो। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, कुझु तजवीज़ूं बिज़नेस काउंसिल जूं डॉक्टर अयूब शेख साहब सां डिस्कस कयूं, कुझु रशीदुद्दीन नाशिद साहब सां। मुख़्तसर वरी अवां ॾे बि अचां त
अव्हांखे यादि हूंदो त गॾियल क़ौमूं जेके आहिनि उहे बि अॻुवाट चई चुकियूं आहिनि त पाकिस्तान समेत 54 मुल्क अहिड़ा आहिनि जिन खे फौरी तौर ते कर्ज़नि में रिलीफ जी ज़रूरत आहे। पाकिस्तान खे कोई 23 अरब डॉलर्स मां 10 अरब डॉलर्स असां वापसि करे चुका आहियूं, पर 13 अरब डॉलर्स अञा वापसि करणा आहिनि। ऐं तजवीज़ बिज़नेस काउंसिल जी इहा त ठीकु आहे त पाकिस्तान खे चीन ऐं पेरिस क्लब समेत ॿियनि धुरियुनि खां कर्ज़ जी बुनियादी रक़म ऐं व्याज जेको आहे उहो माफ़ कराइण जी दरख़्वास्त करणु खपे। एसि ताईं ठीकु आहे। NFC जो छा वास्तो आहे? NFC खे छेड़ण जी तजवीज़ छो ॾिनी आहे पाकिस्तान बिज़नेस काउंसिल? इहो त हसास मामिलो आहे सूबनि ऐं वफ़ाक़ जे विच में। सर इनाम साहब माइक अनम्यूट कजो प्लीज़। अवां शायदि उन्हनि जी नियत इहा आहे त को NFC अवार्ड जे करे मुल्क ॾिवालो थियो आहे। मुल्क NFC अवार्ड जे करे ॾिवालो न थियो आहे, पर NFC अवार्ड खां पोइ बि तव्हां जूं गैर ज़रूरी तौर ते वफ़ाक़ में रखियल उहे वज़ारतूं जेके आहिनि उहे वॾो भार आहिनि। अलाए छो वफ़ाक़ खे इहो सम्झ में कोन थो अचे त एजुकेशन जॾहिं हाणे प्रोविंशियल सब्जेक्ट आहे त वफ़ाक़ में रखण जी ज़रूरत कहिड़ी आहे। माहौलियात जॾहिं हाणे सूबाई सब्जेक्ट आहे त उनखे वफ़ाक़ में रखण जी ज़रूरत कहिड़ी आहे। एग्रीकल्चर जॾहिं हाणे सूबाई आहे त उनखे उते रखण जी ज़रूरत कहिड़ी आहे। सिहत वफ़ाक़ में रखण जी कहिड़ी ज़रूरत आहे। ईअं ई जेके बि खाता, हिकिड़ो बि खातो खणो कंहिंजो नालो ॿुधायो जेको चओ त वफ़ाक़ में न आहे। हा, सूबनि में जेकॾहिं न आहिनि त उहो डिफेंस सूबनि में कोन्हे, मालियात सूबनि में जेको आहे सो उहो फॉरेन अफेयर्स कोन्हे, ख़ारजा कोन्हे। इहे टई हुननि वटि त आहिनि, पर बाक़ी जेके कुझु सूबनि वटि आहिनि उहे सभई वफ़ाक़ वटि बि आहिनि। त आउं सम्झां थो पहिरीं त वफ़ाक़ खे इन ते सोचणु घुरिजे त रुॻो जेकॾहिं न इहे मिनिस्ट्रियूं ख़तमु कनि त अलाए केतिरो उन्हनि जो ख़र्चु घटिजी वेंदो। इन्हनि मिनिस्ट्रियुनि जो जेको ख़र्चु आहे उहो घटिजी वेंदो। उन खां बाद बाक़ी जेके वफ़ाक़ वटि मिनिस्ट्रियूं रहनि थियूं उन्हनि खां ख़ुदि इहो पुछाणो करणु घुरिजे त हाणे मुल्क जे दिफ़ा, तहफ़ुज़ ऐं उनजे ख़ारजी पॉलिसीज़ जे मुस्तहकिम हुजण जे लाइ तव्हांखे केतिरो कुझु घुरिजे त उहो तव्हांखे ॾियूं, उन ते तव्हां मुल्क खे बचायो हलायो। न त ॿी सूरत में मुल्क जी जेका हींअर सूरत हाल आहे उहा इंतिहाई ख़तरनाक आहे। उहा इन NFC अवार्ड ते रुॻो डिस्कस करण सां न, बल्कि तव्हांजे पूरे पंहिंजे फाइनेंशियल स्ट्रक्चर ते तव्हांखे सोचणो पवंदो। ऐं सवेर जेका ॻाल्हि पे कईसूं अयूब साहब जेको चयो पिए त पॉलिसियूं, आउं सम्झां थो पॉलिसियूं बि आहिनि, क़ाइदा बि आहिनि, कानून बि आहिनि ऐं कानून ते हलंदड़ अदलिया बि आहे। पर जेको असुल सबबु आहे उहो इहो आहे त उन्हनि पॉलिसीज़ ठाहींदड़नि जा जेके साहिब आहिनि या पॉलिसी ठाहींदड़ जेके आहिनि उन्हनि पॉलिसी ते अमल कराईंदड़ जेके आहिनि ऐं उन्हनि पॉलिसियुनि खे टोड़ण खां पोइ उन्हनि ते कानूनी तौर ते अदल ऐं इंसाफ़ सां हलंदड़ जेके इदारा आहिनि, हलाईंदड़ जेके इदारा आहिनि, उहे उन्हनि सभिनी जी में शिराकतदारी आहे। इहे सभु जेके शयूं मिसमैनेजमेंट थिए थी उन्हनि में सभिनी जी उन्हनि जी शिराकतदारी आहे। मूंखे ॿुधायो त किथे कंहिं कणिक जे स्मगलिंग में को उहो माण्हू शामिल न हुजे जेको पार्लियामेंट जे अंदरि वेठल न आहे, जेको पॉलिसी साज़ इदारे जो हिसो न आहे। उहो माण्हू ॿुधायो जेको मुल्क जे तहफ़ुज़ ऐं दिफ़ा जे लाइ मुक़ररु कयल आहे, उनखे सरहदुनि ते इहो कंट्रोल करिणो आहे त का बि अहिड़े क़िस्म जी शइ जेका मुल्क जे मालियाती नुक़सान जो सबबु बणिजे उहो उन में शरीक अमल न हुजे। ही सभु शयूं को ईअं आसमान तां टपी कोन वेंदियूं आहिनि। सरहद पार जेॾी महिल त सरहद पार जेके इदारा आहिनि उहे सभई उन में वेठा आहिनि। तव्हांजा जंहिं बि इदारे जो नालो खणो उन्हनि सभिनी जा उन्हनि में कंहिं न कंहिं तरह। तंहिंजे करे मुल्क खे हिननि सभिनी वागधड़नि खे इहो सोचणु घुरिजे। जेकॾहिं नथा सोचनि त पोइ शायदि या त इहो हिननि सोचे छॾियो आहे त हाणे मुल्क जो तहफ़ुज़ हिननि जे हथ में मुमकिन कोन्हे, मुल्क जी मईशत हिननि जे हथ में कोन्हे, मुल्क जो बहितर मुस्तक़बिल हिननि जे हथ में कोन्हे। आख़िर में वेंदे वेंदे जेतिरो ई करे सघनि था उनखे अञा वधीक तीनवाल करण जी कोशिशि में आहिनि, उनखे बहितर करण जी कोशिशि में कोन्हनि। हीअ जीअं सवेर नसीर ॻाल्हि कई न त तव्हांजो कमु आहे, सरकार जो कमु आहे उन्हनि खे कंट्रोल करणु, प्राइसिस कंट्रोल करणु ऐं अॼु यकीनी बणाइणु। ही उन जे बजाए ट्रक हिकिड़ी खणी विच रोड ते बीहारे माण्हुनि खे ॾेखारींदा सरकार तव्हांजे लाइ ही कमु करे थी। इहो न ॿुधाईंदा त इहा जेका पूरी फ्लोर मिल जंहिंजे अंदरि 1 लख जेको आहे सो ॿोरियूं स्टोर थियूं पयूं, उहा फ्लोर मिल कंहिंजी आहे, उन में हिसो कंहिंजो आहे। ऐं इन फ्लोर मिल खे जेको वरी ॿियो कणिक सप्लाई कंदड़ जंहिं गुदाम तां कणिक अचे थी पई उते कणिक कंहिंजी रखियल आहे, उन में शेयर कंहिंजो आहे, प्रॉफिट कंहिंजो आहे उनजो। उन में ही सभु जेके बि आहिनि मुलविस आहिनि, उन्हनि जी सभिनी जो हिसे पतियूं आहिनि। सभिनी खे असांखे ख़बर आहे। हिते नाला वठण जी इजाज़त कोन्हे, जेकॾहिं न त आऊं त नाला बि ॿुधाए सघां थो त घोटकी खां वठी करे कोहिस्तान ऐं कराची ताईं केरु केरु हुन में मुलविस आहिनि जिन जो इन्हनि सभिनी शयुनि में हिसो पती थिए थो।
उन में ही साॻियो मालियाती जेके मामला आहिनि उन्हनि में बि महताब बिल्कुलु इन्हनि इदारनि खे बजाए इन ते सोचण जे त मुल्क जो 13 अरब डॉलर जो जेको आहे सो कर्ज़ कीअं कंदा, हिननि खे किथां बि का माफ़ी कोन मिलंदी। ही वधि में इहो कराए सघनि था त रोल ओवर माना जेको आहे सो उनजो जीअं पाण न क्रेडिट कार्ड ते पैसा जी, ख़र्च करे ठीक वठंदा है। आहियूं, पोइ 40 ॾींहंनि खां पोइ किस्त अदा करणी आहे, किस्त न बल्कि टोटल पैसा अदा करणा आहिनि, पोइ टोटल पैसा अदा न करे सघंदा आहियूं, पोइ वरी मिनिमम अमाउंट हूंदो आहे त एतिरा % मिनिमम उहे जमा करायो, वरी साॻियो अमाउंट रहंदो। त ही ठीकु आहे वधि में वधि हींअर जेकॾहिं पेरिस कम्यून ॾे वेंदा या आलमी इदारनि ॾे वेंदा, उन्हनि खे इहो चवंदा त असीं तव्हांखे उनजो व्याज ॾियूं था, इनखे साॻे खे वरी बहाल रखो, पर वॾो मसइलो इहो आहे ख़ुदि उन व्याज जे लाइ बि हिननि वटि पैसा कोन्हनि, उहे बि जेके खपनि उहे बि तक़रीबन कोई 5-6 अरब डॉलर थी उहे बि वेंदा। जॾहिं जी महताब। IMF ॾींदो त उन खां पोइ इहो मुमकिन थींदो सर। बिल्कुलु, थैंक यू सो मच जी। ऐं प्रोफेसर। इन जे ई करे महताब, इन जे ई करे सऊदी बैन हणी छॾियो आहे त मुंहिंजा जेके पैसा तव्हां वटि रखियल आहिनि उहे तव्हां यूटिलाइज़ नथा करे सघो। ठीकु आहे नसीर मेमन साहब, सर इहो आर्टिकल अवां ई शेयर कयो हुयो, तंहिंजे करे इन जे पॉइंट्स ते नथा वञूं। सिधो सो अवां जी छा राय आहे, डिटेल में इनखे अवां पढ़ियो बि आहे, बिज़नेस काउंसिल पारां जेके तजवीज़ूं ॾिनियूं वयूं, मुतालबा ॾिना विया, इन्हनि जो मक़सदु छा आहे, ज़रूरत छो पेश आई, ऐं इन में वरी NFC अवार्ड खे छो शामिल कयो वियो सर? ही मुंहिंजो ख़्याल आहे बिज़नेस काउंसिल में जेके सेठिया वेठा आहिनि उहे बि पंहिंजे लाइ उते पाण वणाइण जे लाइ ॾाढा अॻिते हलंदा आहिनि, ऐं हुन जा पंहिंजा हिकिड़ा वेस्टेड इंट्रस्ट आहिनि। फैशन थी वियो आहे त ॿेड़ो ॿुधे त चओ त NFC अरिड़हीं तरमीम करे ॿुधो आहे। अरिड़हीं तरमीम ते तव्हां NFC ते त लिखनि था, इन्हनि किथे बि कोन लिखियो आहे त गवर्नमेंट जा केतिरा अनकॉन्स्टिट्यूशनल इदारा आहिनि वफ़ाक़ में। हाणे उहे अनकॉन्स्टिट्यूशनल मिनिस्ट्रीज़ आहिनि जेके काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट में हुजणु घुरिजनि, कंप्लीटली अनकॉन्स्टिट्यूशनल आहिनि। उन में हिकिड़ो मुलाज़िम हुजे या 1000। ॿियो स्टेट ओन्ड एंटिटीज़ जंहिंखे चइबो आहे SOEs, जी जेके बिलियंस ऑफ रुपीज़ जे खसारे में आहिनि। तव्हांजो रेलवे, तव्हांजो जहाज़, तव्हांजो जेतिरा बि जो यूटिलिटी स्टोर्स, पोस्टल, यू नेम एनीथिंग, ही त सूबनि खे ॿुधाईंदा त उन में डिसिप्लिन कोन्हे। मूंखे वफ़ाक़ जी हिकिड़ी एंटिटी अॼु केरु प्रॉफिट की ॾेखारे वञे, सभु खसारे में। हर साल अलाए घणा 200 बिलियन या डेटा मौजूदु आहे, मूं वटि हींअर कोन्हे रेफरेंस, तव्हां गूगल करियो तव्हांखे ख़बर पवंदी। उहे ठीकु न कराइबा, उन्हनि खे बंदि न कराइबो। या जेके गैर ज़रूरी वॾा ख़र्च आहिनि वफ़ाक़ में, किन जा त नालो खणण जी बि बिज़नेस काउंसिल में हिमत कान्हे, पर जेके वफ़ाक़ जे सिविलियन एक्सपेंसिस आहिनि उन्हनि जी त लिस्ट कढी पेश कंदा न त ही केतिरा माण्हू तव्हां रखिया आहिनि। हलो तव्हांखे इंटरनेशनल कोऑर्डिनेशन लाइ मिनिस्ट्री ऑफ क्लाइमेट चेंज खपे त छा उहा ओतिरी साॻी खपे जेतिरी अरिड़हीं तरमीम खां अॻु हुई? ओतिरी छो खपे? तव्हांखे हेल्थ कोऑर्डिनेशन ऐं पैरामीटर्स ऐं स्टैंडर्ड्स डेवलप करण लाइ हिकिड़ो इंस्टीट्यूट खपे, तव्हां वटि NIH आहे, ख़तमु ॻाल्हि। पूरी मिनिस्ट्रीअ जी विहाइण जी कड़ी ज़रूरत आहे? तो ही सॼा जेके अननेसेसरी एक्सपेंस आहिनि। ऐं लास्टली मां तव्हांखे ॿुधायां, 2 महीना अॻु हिननि 150% अलाउंस, एग्जेक्टिव अलाउंस ॾिनो आहे 17 खां 22 ग्रेड वारे लाइ। हिकिड़े मुल्क वटि पेंशनर्स खे पैसा कोन्हनि। अॼु सुबुह मूंखे हिकिड़े पीरसन 80 साल खां मथे जो आहे, रिटायर्ड उमिरि जो आहे, उन मूंखे चयो त हमें पेंशन के पैसे नहीं मिले, उन लाइ पैसा न आहिनि। पर ही जेके हज़ारे चटियूं जेके विहारियूं वेठा आहिनि, 70 माण्हुनि खां मथे जी कैबिनेट ठाहे वेठा आहिनि। वेयर इज़ द सीरियसनेस? हिकिड़ी मस्करी पई हले, पोइ ॿियो कुझु न अचे त अरिड़हीं तरमीम ख़तमु कयो ऐं NFC अवार्ड, इहो हिकिड़ो फैशन आहे। हिनखे चई छॾियो घुरिजे त आइन ऐं कानून ख़तमु कयो, डंडो खणी तव्हां वेही रहो, तव्हां ई मुल्क अॻे तबाह कयो, वरी तव्हां ई अचो, ॿियो कुझु न चवणु घुरिजे। थैंक यू सो मच सर नसीर मेमन साहब। वक्त जी घटिताई आहे ऐं टाइम पूरो थी वियो आहे, न त इंतिहाई इम्पॉर्टेंट टॉपिक आहे ऐं इंतिहाई अहम ॻाल्हियूं जेके आहिनि उहे अवां सभु कयो पिया। अवां डॉक्टर यूब शेख साहब, प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब ऐं रशीदुद्दीन राशिद साहब जहिड़े नमूने सां इन्हनि समूरनि मामलनि ते एक्सप्लेन बि कयो ऐं पंहिंजूं जेके फाइंडिंग्स आहिनि उहे शेयर कयूं। थैंक यू सो मच। ईंदड़ प्रोग्राम में बि वरी इन्हनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल लाज़मी कंदासीं। नाज़रीन, पहिरें टॉपिक ते ॻाल्हि ॿोल कई त अटे जे बहिरान खां पोइ सस्ते अटे जी फ़राहमी जे लाइ जेके सरकार पारां स्टॉल्स लॻाया विया, उन्हनि स्टॉल्स ते बि ग़रीबनि जी तज़लील थिए पई। ग़रीबनि खे अटो त नथो मिले, पर जेको पुरहत सुबुह खां वठी शाम ताईं उते अटे जी हासिलात जे लाइ लाइन में बीहे थो, उन जे घर वारनि खे, उन जे वारिसनि खे वरी उन जो लाश मिले थो। अटो त नथो मिले पर उन जो लाश मिले थो। मीरपुर ख़ासि में इहो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो, जिते हिकु पुरहत अटे जे इंतज़ार में पीउ जेका थी उते त उते लताड़जी करे फ़ौत थी वियो। ॿिए पासे वरी ॿिए हिकिड़े शहर में औरतूं अटो हासिलु करण जी कोशिशुनि में हिक ॿिए खे जॾहिं उन्हनि धिका ॾिना त ॿिनि औरतुनि जूं ॼंघूं जेके आहिनि उहे ज़ख़्मी थी पयूं। कुझु रिपोर्ट्स इहे आहिनि त उहे भॼी पयूं ऐं उन्हनि खे स्ट्रेचर जे ज़रिए पोइ वरी एम्बुलेंस में मुंतक़िल कयो वियो ऐं पोइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो। त पैनलिस्ट जी राय इहा आहे त
सरकार बजाए अटे जी फ़राहमी यकीनी बणाइण जे ऐं उन्हनि जे क़ीमतुनि ते अमल दरामद कराइण जे लाइ प्राइस कंट्रोलिंग जेको डिपार्टमेंट आहे उहो डिपार्टमेंट छो अॻो निंड सुतल आहे उनखे एक्टिव करण जी तमामु घणी ज़रूरत आहे ऐं ग़रीबनि जी अहिड़ी तरह सां तज़लील जेका उहा न थियणु खपे। इहो सिधो सो सरकार जी जेका उहा गफ़लत आहे ऐं सरकारी मामिलो आहे जंहिं ते ज़ाब्तो आणणु खपे। उनखां पोइ पाकिस्तान बिज़नेस काउंसिल जेके तजवीज़ूं ॾिनियूं आहिनि मुतालबा पेश कया आहिनि उन ते पैनल्स जी राय अवां ताईं पहुचाई। इन मुतालबनि में NFC अवार्ड खे हरूभरू गिलियो वियो आहे। NFC अवार्ड सिधो सो सूबनि ऐं वफ़ाक़ जे विच में मामिलो आहे। इन जो परॾेही कर्ज़ अदायगीअ सां को बि मामिलो नाहे। हिन वक़्तु जेको मौजूदा NFC अवार्ड आहे उन जो झुकाव सूबनि तरफ़ आहे। सूबनि खे उन मां कुझु वधीक फ़ाइदो पवे थो। वफ़ाक़ खे कर्ज़नि जी रक़म वापसि करण ऐं दिफ़ाई ख़र्च जेके आहिनि उहे करण खां पोइ माली वसीला जेके आहिनि तमामु घटि बचंदा आहिनि। सो NFC अवार्ड खे इन्हनि तजवीज़ुनि में शामिलु न करणु खपंदो हो। अॼोके प्रोग्राम इस वक़्तु पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।